करे संबरीस गो मुसाफिर जल्दी सवार थी। संबरीस गो मुसाफिर जल्दी सवार थी। थियणो अथई रवानो हीअ रेल तैयार थी। थियणो अथई रवानो हीअ रेल तैयार थी। हले इहो शेर पढ़ा। हाँ संबरीस गो मुसाफिर जल्दी सवार थी। थियणो अथई रवानो हीअ रेल तैयार थी। थियणो अथई रवानो हीअ रेल तैयार थी। ओ सिजड़ो लथो वञई थो हाणे न लेट कर। परदेस बि सुजई थो काबू टिकेट कर। परदेस बि सुजई थो काबू टिकेट कर। रिय पास ए पिरी को कंहिंजो न यार थी। रिय पास जे पिरी को कंहिंजो न यार थी। थियणो अथई रवानो हीअ रेल तैयार थी। संबरीस गो मुसाफिर जल्दी सवार थी। थियणो अथई रवानो हीअ रेल तैयार थी। प्यारा प्लेट फार्म छॾणो ज़रूर थई। कल शाम जो लथे अॼु लॻणो ज़रूर थई। कल शाम जो लथे अॼु लॻणो ज़रूर थई। आहीं ॼणो अकेलो ॿियो खोड़ पार थी। आहीं ॼणो अकेलो ॿियो खोड़ पार थई। थियणो अथई रवानो हीअ रेल तैयार थी। संबरीस गो मुसाफिर जल्दी सवार थी। थियणो अथई रवानो हीअ रेल तैयार थी। आराम की घड़ों पर घंटी लगी अथई। वेही नर सफरी सीटी वगी अथई। वेही नर तू सफरी सीटी वगी अथई। पंहिंजे वतन वञण जो अॼु ख़ासि बार थी। थियणो अथई रवानो हीअ रेल तैयार थी। संबरीस गो मुसाफिर जल्दी सवार थी। थियणो अथई रवानो हीअ रेल तैयार थी। हाय हाय वाह वाह हाजी साहब तुंहिंजो मंज़र तुंहिंजी नसीहत करण। जानी जुदा करे मुश्किल मिलो वरी जदी मेलो खुदा करे। कड़ा मच करार हुआ है कांदा संग में। गाहे गाह फिराक जे कया धारूं धार। न जाना बिहार त केर मिलंदो कैसां। अज नओ ताकुन में तालिब तमारीन। आदेसी उथी वया मड़ियूं मारीन। जेके जिय खे जियारीन से लाहौती लॾे वया।
अंगण उहे ई पर जतन ॾिसां जूअ में ओता को ओठन जूं जाचम सभोई हे अखड़ियूं रोई माग निहारे मोटियूं पर अज पण अखड़न सजण पंहिंजा सारिया गलन ता गोड़न जूं बूंदूं बस न कन संदीस कपिरियल हिन लोक ॾिठे न लहे पर अज पण अखड़ियूं सारियो रोवन सजण के जानिब जे त जमाल दा ताणी न पियो तकड़ियूं जेके वहम पिरिया बकड़ियूं तन अखिन उन न लहे ओ गादी इहा अगे पोए जानी जुदा करे मुश्किल मरी मिलूं जदी मेलो खुदा करे मुश्किल मिलूं वरी मिलूं जदी मेलो खुदा करे स्टेशनों ॾिसी न बिल्कुल बहार थी स्टेशनों ॾिसी न बिल्कुल बहार थी थियणो थई रवानो हीअ रेल तैयार थी सबरी सगो मुसाफिर जल्दी सवार थी थियणो थई रवानो हीअ रेल तैयार थी मंज़िल वॾी महेसर पीणो सफ़र बुझे सरदार खां सिवा ॿियो साथी नथो सुझे सुभान अल्लाह ओ मंज़िल वॾी महेसर पीणो सफ़र बुझे सरदार खां सिवा ॿियो साथी नथो सुझे सरदार खां सिवा ॿियो साथी नथो सुझे हलणो अथई अॻे पोइ हाजी होशियार थी हलणो अथई अॻे पोइ हाजी होशियार थी थियणो अथई रवानो हीअ रेल तैयार थी सबरी सगो मुसाफिर जल्दी सवार थी थियणो अथई रवानो हीअ रेल तैयार थी